बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां किरोड़े सलाम उन हस्ती ते जेको सभिनी जहाननि जो सरदार आहे, छो जो असां इहो मोटो खणी निकिता आहियूं त उहो ई हिकिड़ो ई सरदार आहे ऐं उहो ई वाहिद ऐं यकीनी सरदार आहे। जेकॾहिं असां हुनजे पोयां था बीहूं त ख़ुदा असां सां गॾु बीठो आहे। जो इहो वाज़े अलाह साईं क़ुर शरीफ़ में ॿुधाए छॾियो आहे त रब ऐं हुन जा मलाइका हरदम उन सोणे जी सना कनि था ऐं जॾहिं असां उन सोणे जे पोयां थी बीह रहियासीं त ख़ुदा असां सां गॾु बीठो आहे। अॼु असां नसरुल्ला गडाणी जे हवाले सां हिते सभु दोस्त गॾु थियासीं। 164 जूं स्टेटमेंट्स रिकॉर्ड थियणियूं हुयूं ऐं जेके असां 10 तारीख़ खां वठी कंटिन्यूअसली हर दफ़े कोर्ट ईंदा रहूं था, पर जेका बाअसर धुर आहे उनखे कंहिं न कंहिं बहाने सां एडजन कराइण जी या हुन में डिले कराइण जी कोशिश करे पई ऐं हर डेट ते नओं बहानो अची पियो वञे ऐं उन ई दौरान तव्हां ॾिठो त विटनेसिस खे ऐं कंप्लेनेंट साइड खे थ्रेट कयो वियो। न सिर्फ़ु आम माण्हुनि जे ज़रिए थ्रेट कयो वियो पर पुलिस जे ज़रिए बि थ्रेट कयो वियो। जो ॻोठ ते रेड करे उन्हनि खे सिर्फ़ु ॾेखारण जी कोशिश कई वई त जेकॾहिं अञा तव्हां को नेक्स्ट स्टेप वठो था त तव्हां सां कुझु बि थी सघे थो। उन खे कंटिन्यू रखंदे हींअर मूंखे विटनेसिस ॿुधायो आहे त जॾहिं अॼु सुबुह जो हू पंहिंजा बयान रिकॉर्ड कराइण अचनि पिया त हुननि ते वाट ते हुननि जो घेराव कयो वियो। वाट खां क्रॉस करे जॾहिं हू शहर में पहुता त हुननि जो वरी घेराव कयो वियो। इहा सरासर नाजाइज़ी आहे ऐं जेका पुलिस डिपार्टमेंट आहे, जेका असां कोर्ट जे ज़रिए ऐं डायरेक्टली बि सिक्योरिटी लाइ रिक्वेस्ट कंदा रहिया आहियूं त तव्हां विटनेसिस खे ऐं नसरुल्ला जी फैमिली खे सिक्योर कयो, पर इन मां इहो साबित थिए थो त शायदि पुलिस जी बि हिन इलाइक़े में हले नथी जो विटनेसिस जो घेराव कयो वियो आहे। अॼु जेको बयान कोर्ट में गवाहनि रिकॉर्ड करायो आहे उन बयान में उन्हनि रियल माण्हुनि जा नाला जेके पुलिस पंहिंजे बयाननि में रिकॉर्ड न कराया हुआ ऐं अॼु उहो ॾींहुं अची वियो त गवाहनि पंहिंजा सही बयान कोर्ट में रिकॉर्ड कराया आहिनि, जंहिंमें ख़ालिद लुंड MNA, उन जो पुटु शहबाज़ लुंड ऐं उन जो पुटु नूर मोहम्मद लुंड, जेके इन खां पहिरियां बि नसरुल्ला जे भाउ खे उन जे कज़न खे घेराव करे हुन जे मौतमार जूं धमकियूं ॾेई चुका हुआ, जेको अॼु हुननि कोर्ट खे ॿुधायो आहे त असांखे हुननि चयो त नसरुल्ला असांजे ख़िलाफ़ बकवास थो करे, अगरि उहा उन बंदि न कई त तव्हां हुन जो लाश खणंदव। इन खां पोइ हू डिनल फैमिली नसरुल्ला खे कोशिश कई त हू ॿाहिरि न वञे, हू इन्हनि जे कुदन कमनि खे वाखो न करे, पर बहादुर माण्हू हुयो, अलाह जो माण्हू हुयो, जेको माण्हुनि जूं नाजाइज़ियूं जेके आहिनि उहे मुआशिरे ऐं वॾनि ऐवाननि ताईं पहुचाइण जी कोशिश में रहियो ऐं हिकिड़े ॾींहुं पंहिंजी जान विञाए वेठो तव्हां सभिनी लाइ। उहे सभु नाला अॼु कोर्ट में गवाहनि पंहिंजे स्टेटमेंट में रिकॉर्ड कराया आहिनि। हाणे सभ खां वॾी ज़िम्मेदारी जेका आहे उहा सभ खां पहिरीं ज़िम्मेदारी पीपल्स पार्टी जी आहे त पीपल्स पार्टी जी क़ियादत जेका हुआ उहा सहाफ़ियुनि सां यकजहती ॾेखारींदे उहा हुन में संजीदगीअ जो इज़हार करे त MNA जेको आहे उहो पीपल्स पार्टी सां तालुक़ रखे थो। पीपल्स पार्टी खां पोइ सिंध गवर्नमेंट इन में संजीदगी ॾेखारे त आया ही जेके सहाफ़ी जेको असांजो आवाज़ थियनि था, जेको अवाम जो आवाज़ थियनि था, उहे पंहिंजी संजीदगी ॾेखारनि त आया उन्हनि सां कंसर्न थियल नसरुल्ला जी फैमिली खे ऑन करे थी। गॾोगॾु जेके बि मददूं कयूं वियूं उहे अॼु साबित कंदियूं त सिंध गवर्नमेंट जा मिनिस्टर जेके हली आया हाणे उहा साबित कंदी त उहे जेके मददूं उहे चुप कराइण लाइ हुयूं या वरी केस में साथ ॾियण लाइ हुयूं। ही वक़्तु अची वियो आहे त सभु को पंहिंजी संजीदगीअ जो इज़हार करे। गॾोगॾु IG साहब जिन जी हीअ ज़िम्मेदारी आहे, अॼु खां ख़बर पवंदी त पुलिस केतिरी सीरियस आहे, पुलिस केतिरी नसरुल्ला जी फैमिली सां गॾु बीठी आहे, उहा अॼु खां पोइ ख़बर पवंदी। जो उहे नाला साम्हूं स्क्रीन ते अची विया आहिनि, विटनेसिस पाण कोर्ट खे ॿुधाया आहिनि। हाणे तव्हांजो कमु आहे त आया उहे जेके माण्हू आहिनि, जेके रियल कल्पर्ट्स आहिनि, जिन जे चवण ते हुनखे शहीद करायो वियो आहे, आया उन्हनि खे तव्हां आज़ाद रस्तो था ॾियो त ॿाहिरि निकिरी वञनि या हुनखे हथकड़ियुनि में खणी अची हिन कोर्ट में पेश था कयो ऐं अवाम खे ॿुधायो था त असां तव्हां सां गॾु आहियूं। त इहा ज़िम्मेदारियूं अॼु खां ख़बर पवंदी ऐं असां रिक्वेस्ट था कयूं सभिनी सां,
इवन क़यादत सां कंप्लेनेंट उन जे भाइर नसरुल्ला जे बिहाफ ते असां IG साहब खे रिक्वेस्ट था कयूं त तव्हां पंहिंजो संजीदगी ॾेखारियो। असां सिंध गवर्नमेंट खे रिक्वेस्ट था कयूं त जहिड़े तरीक़े सां तव्हां रिस्पॉन्स कयो, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे, हाणे उहो वक़्तु अची वियो आहे त तव्हां उहा जेका तव्हांजी संजीदगी हुई उहा वाकई संजीदगी हुई या सिर्फ़ मामले खे डाइवर्ट करण जी हिकिड़ी कोशिश हुई ऐं उहे कूड़ियूं मुस्कुराहटूं जेके तव्हां असांखे ॾेई वियो उन जो वक़्तु अची वियो आहे त तव्हां पाण साबित कयो त तव्हां केतिरा सीरियस आहियो। उन सां गॾु उहा पार्टी जेका हितां मेजोरिटी सां खटींदी आहे हिन सूबे मां, हर दफ़े हिन सूबे में उहा गवर्नमेंट में हूंदी आहे ऐं उन्हनि जी बि ज़िम्मेदारी आहे त आया ही उन ज़ालिमनि खे ऑन था कनि या ग़रीब आवाम जो जेको आवाज़ हो उन खे ऑन था कनि। त असां हिननि सभिनी खे फ़िलहाल अॼु खां शुरूआत थियण थी वञे पई त असां हिन वक़्तु उन्हनि खे रिक्वेस्ट था कयूं त पंहिंजी संजीदगीअ जो इज़हार कनि ऐं गॾोगॾु कंप्लेनेंट ऐं विटनेसिस जी सिक्योरिटी खे इंश्योर कनि। जो सुबुह बि उन्हनि जो घेराव कयो वियो आहे, शहर में बि उन्हनि जो घेराव कयो थो वञे, जेके ख़बर खणी था निकिरनि, जेके दोस्त कोर्टुनि में था अचनि उन्हनि जो घेराव कयो थो वञे। इहो त सरासर इन शइ खे ज़ाहिर थो करे त स्टेट जेका हुआ उहा माण्हुनि खे सिक्योर करण ऐं माण्हुनि जी सिक्योरिटीअ खे इंश्योर करण में फेल थी वई आहे। त हाणे तव्हां पंहिंजी संजीदगी ॾेखारियो। इंशाअल्लाह ताला असां तव्हां मां उमेद रखूं था त तव्हां को पॉजिटिव कदम असांखे नेक्स्ट डेट ताईं ज़रूर ॾींदव। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बेशुमार दुरूद उस हस्ती के ऊपर जो रियल सरदार है, जो सारे जहानों का सरदार है। ये मोटो लेकर हम निकले हैं कि हम एक दूसरे को बताएं कि इस जहान में नहीं, सारे जहानों में सरदार सिर्फ एक ही है और वो सरदार है जिसकी सना वो खुदा खुद कर रहा है। जब हम उस सरदार के पीछे उसका दामन पकड़ के खड़े हुए तो इंशाअल्लाह ताला वो मेरा रब भी हमारे साथ खड़ा हुआ है। एक बेगुनाह एक आम आदमी की आवाज उठाने वाला सहाफी जो अपनी इस मोटो में इस मकसद में अपनी जान गवा बैठा, आज हम सब लोग आप सब लोग उसके लिए यहाँ मौजूद हैं, जो जाहिर करता है कि वो वाकई एक आम आदमी की आवाज था। तो आज 164 के स्टेटमेंट के लिए हम आए हुए थे, जो इतने दिनों से एडजन हुआ था। फाइनली वो स्टेटमेंट आज रिकॉर्ड हो गया। गवाहों ने उन कल्पर्ट्स के नाम जो है कोर्ट को बता दिए, जो रियल कल्पर्ट्स हैं, जिन्होंने ये पूरा काम जो है मैनेजमेंट के साथ करके नसरुल्लाह गडानी को शहीद करवाया। उनके नाम MNA जो पीपल्स पार्टी से ताल्लुक रखता है, खालिद अहमद लुंड, उनका बेटा जो म्यूनिसिपल कमेटी का चेयरमैन है शहबाज लुंड, और उसका एक और बेटा है नूर मोहम्मद लुंड। इन्होंने जो है 11 अप्रैल 2024 को नसरुल्लाह के भाई याकूब और उसके कजन को सराउंड किया और उनको धमकाया कि नसरुल्लाह को बोलो कि हमारे खिलाफ जो है बकवास बंद करे, नहीं तो उसकी लाश उठानी पड़ेगी आप लोगों को। जो डर की वजह से वो लोग चुप रहे, लेकिन नसरुल्लाह जो एक बेबाक आदमी था, एक दिलेर आदमी था, उसने अपनी रिपोर्टिंग बंद नहीं की और फाइनली वो अपनी जान गवा बैठा। ये सारी हकीकतें जो है आज गवाहों ने कोर्ट को बताया है। अब जो बारी है वो सबसे पहले पीपल्स पार्टी की बारी है कि वो अपनी संजीदगी का इजहार करे। जो क़यादत है पीपल्स पार्टी की, वो अपनी संजीदगी का इजहार करे कि जिस सहाफी ने आम आदमी के आवाज को ईवानों तक पहुंचाने की कोशिश की, आया आज आप उसके साथ खड़े हो, या एक वो जो जालिम वडेरा है आपका, जो MNA इलेक्टेड MNA है, आप उसके साथ खड़े हो। ये वक्त आ गया है कि पार्टी जो है, वो पार्टी जो यहाँ से मेजोरिटी के साथ इलेक्शन लड़ती है और इलेक्शन जीतती है और हर दफे हुकूमत बनाती है, तो आज ये वक्त आ गया है कि वो आम आवाम के साथ, सहाफियों के साथ यकजहती का इजहार करके अपनी संजीदगी का इजहार करे। साथों साथ जो है मैं कंप्लेनेंट के बिहाफ पे, फैमिली के बिहाफ पे सिंध गवर्नमेंट से कहना चाहूंगा कि आप भी संजीदगी का इजहार करें। जिस तरह से आप लोगों ने मर्डर के बाद रिस्पॉन्ड किया, अब वक्त आ गया है कि वो जो रिस्पॉन्स था वो फैमिली को बिठाने के लिए था या फिर केस में साथ देने के लिए था। तो अगर साथ देने के लिए था तो आज वो वक्त आ गया है कि आप ही की पार्टी के आदमी इसमें इन्वॉल्व है,
آپ آگے آئیں, بڑھ چڑھ کے سپورٹ کریں کمپلیننٹ کو, نصراللہ گڈانی کی فیملی کو, اور اس کو انصاف دلائیں, اور جو ریئل مجرم ہے اس میں ان کو کورٹ تک لے کر آئیں. ساتھوں ساتھ میں آئی جی صاحب کو ریکویسٹ کروں گا فیملی کے بیہاف پہ کہ آئی جی صاحب اب آپ کا کام شروع ہوتا ہے. صرف وعدوں سے کام نہیں چلے گا, صرف دلاسوں سے کام نہیں چلے گا. اب وہ وقت آ گیا ہے کہ گواہوں نے خود جا کر, آپ کی پولیس نے ساتھ نہیں دیا, گواہوں نے خود جا کر کورٹ میں وہ سارے بیانات ریکارڈ کرائے, وہ سارے نام بتائے. اب نام بھی آپ کے پاس آئے ہیں. اب ہم آپ کی طرف دیکھ رہے ہیں کہ آپ نے صرف دلاسے دیے, وعدے کیے, یا نیکسٹ ڈیٹ پہ ان مجرموں کو ہتھکڑیوں میں کورٹ تک لے کر آتے ہیں. اس کے ساتھ جو یہاں پر آ رہے ہیں لوگ, فیملی اور جو نصراللہ کے دوست ہیں جو کیس میں آتے ہیں, ان کا گھیراؤ کیا گیا ہے صبح گھر سے آتے ہوئے اور شہر میں. تو ایس ایس پی صاحب سے ریکویسٹ کریں گے ہم کہ آپ جو ہے, آپ کو ہم ریکویسٹ پہلے بھی کر چکے ہیں, آج پھر سے کرتے ہیں کہ ابھی بھی وہ شہر میں دہشت پھیلا رہے ہیں. یہ ان کے دوست ہیں جو اس کو پرسو کرے اور یہاں پہ کھڑے ہو کے آپ کو کمپلین کر رہے ہیں کہ کائنڈلی جو ہے آپ ان کی سیکیورٹی انشور کریں, نہیں تو پھر ہم یہ سمجھیں گے کہ وہ لوگ اتنے بااثر ہیں کہ اسٹیٹ جو ہے لوگوں کی سیکیورٹی انشور کرنے میں فیل ہو گئی ہے. تو ہر کسی سے, آج ہم کسی کے لیے کچھ نہیں کہہ رہے کیونکہ ہم امید رکھتے ہیں کہ آپ ہمیں پازیٹیو ریسپانس کریں گے. اگر نہیں ریسپانس کریں گے اور نیکسٹ ڈیٹ تک جو ہے ان مجرموں کو کورٹ کے ہاتھے میں لے کر آئیں گے. अॼु जेका 164 थी आहे उन में मोहम्मद याकूब ऐं जेको ॿियो शाहिद आहे सलाहुद्दीन, उन जेके असुली जवाबदार आहिनि, MNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड, चेयरमैन शहबाज़ अहमद ख़ान लुंड ऐं उनजो पुटु नूर मोहम्मद ख़ान लुंड, उन्हनि खे जेको आहे हक़ी जवाबदार आहिनि. पुलिस जेको आहे उन्हनि जो असुली वर्जन जेको फरियादनि जो ऐं शाहिदनि जो रिकॉर्ड न कयो हुयो ऐं उन में FIR में उन्हनि जा नाला न ॾिना हुयईं, सिर्फ़ु सरदार ऐं भोतार लिखिया हुयईं. उन खां पोइ जेको आहे असां कोर्ट में एप्लीकेशन दाख़िल कईसीं 164 जी जेको नोटिस बि थिया, उहे जवाबदारनि जा वकील बि आया, पर उहो हर हिन जे करे हाणे जेको आहे त फेयर इन्वेस्टिगेशन थिए ऐं फरियादी खे इंसाफ़ मिले, इहे जवाबदार गिरफ़्तार थियनि. ऐं इहे गिरफ़्तार जेतिरे ते न थींदा त असांखे इंसाफ़ फरियादनि खे न ॾियनि. चवण ते IG साहब खे रिक्वेस्ट कयां थो पियो त हिन खे जल्द ऐं जल्द जेको ग़रीब जे लाइ केस थिए थो उन ते जल्दी रेड थी वञे थी, पर हिन ते अॼु रेड कई वञे, बहितर थींदो इंशाअल्लाह. अल्लाह कंदो हिन खे इंसाफ़. अॼु 164 जा बयान थिया. इन बयाननि जे लाइ असांखे तक़रीबन 40 ॾींहं गुज़री विया जो अॼु थिया. ऐं मां थैंक्स करणु चाहियां थो इन भावनि जो, दोस्तनि जो, जेके शुरू खां असां गॾु आहिनि ऐं जानी माली मदद कयूं. ऐं ॿियो मैसेज इहो आहे त मां जे मिट माइटनि मूं कंहिंजे तावन कयो मूंसां, मां पैसा वापसि करे ॾिना. जे कंहिंजा रहंदा आहिनि उनजे ॾियण जे लाइ मां तयारु आहियां. लेकिन जेके ईंदा पिया आहिनि या अॻिना आहिनि ख़ालिद लुंड जे तरफ़ूं ईंदा, उन्हनि जे लाइ कोई जॻह कोन्हे जो मां वटि अचनि, कोई उन्हनि जे लाइ रस्तो कोन्हे जो मां वटि उन जो वकील थी मां वटि अचनि. महिरबानी इहो आहे जो उहो सम्झी वञनि ऐं मूंखे आज़ादु सर. थ्रेड्स मिलंदा रहंदा आहिनि. अॼु कल्ह खां त तमामु घणो थ्रेड्स हुया त मां ई डिॼी वियुमि, वाक़ई बयानु न ॾींदुमि. मूंखे चयूं त तोखे तुंहिंजी फैमिली तबाह कंदासीं, तोखे मराईंदासीं, तुंहिंजे संगत दोस्तनि खे मराईंदासीं. मां त डिॼी वियो हुउमि, लेकिन नसरुल्लाह खे ॾिसी मां हिमत न हारियो. तव्हां वटि ग्रुप आहे त असां ॾे मोकिलींदा कयो क्लिप्स जिन वटि.